नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। ठठे का खबर ॾिना तो मकली के नारे जा ॻोठ जे रवासी एक शख्स अशरफ शोरो जो गुज़िरियल ॾींहुं गजू लग KDA वाह मां लाश हथायो। वारसन ॿुॾी फोर थियल अशरफ ऐं संदसि भाइटे सिकंदर के नामालूम जवाबदारनि पारां पाणी में लोड़ण ऐं सिकंदर के बची वञण बाबति इब्तिदाई बयान ॾिनो हो। फोती पीरसन अशरफ शोरो जे राति देर सां मकली ते तदफ़ीन बाद ओचितो संदसि भाइटियो सिकंदर जो लाश मकली मां मिलियो, जंहिंजो मर्द सिविल अस्पताल ठठो पहुचायो। वारसन पारां पोस्टमार्टम कराइण का इनकार। नौजवान के मथे में धक जा वाज़े निशान मौजूद। फोती नौजवान सिकंदर शोरो पाण मुरादो बिजली के खंबे ते चढ़ी टिपो ॾेई ख़ुदकुशी कई है। वारसन जो मौक़ुफ़। पुलिस जो चवण है तो मामलो गुजारत बढ़ण लाइ घणनि रुखी जांच शुरू कई वई है। जॾहिं त ज़रियनि में मालूम थियो त गुज़िरियल ॾींहुं पाणी में ॿोड़े मारियल पीरसन शख्स अशरफ शोरे जे वाक़े जो फोती सिकंदर शोरो अखियुनि ॾिठो। शाहिद फोती सिकंदर शोरो पुलिस वटि इब्तिदाई बयान में केस ऐं संदसि चाचे के ज़ोरी KDA वाह में उछलाईंदड़ कुछ जवाबदारनि जी निशानदेही भी कई हुई। वारसन मामले बाबति कुछ भी ॿुधाइण खां इनकार करे छॾियो। फोती पीरसन अशरफ शोरो जे रिटायरमेंट जे पैसनि जे मामले तां कुछ माण्हुनि सां तकरार हलंदड़ हो। फोती चाचो ऐं भाणेजो असल ठठे लग बगाड़ मोरी जा रवासी आहिनि, जिन कुछ अरसे खां मकली ते रिहाइश इख्तियार कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।